अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो तव्हां ख़बर ॾियूं था त जूना स्टाफला ॻोठ अला बख्श कुबर जे रहवासी स्टार कंपनीअ जे मुलाज़िम आमिर मुस्तफ़ा कुबर खां फ़ौरन मुबैना 5 लाख रुपया फुर करे तशद्दुद करे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। ज़ख़्मी आमिर मुस्तफ़ा कुबर पंहिंजे पीउ सां गॾु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां स्टार कंपनीअ में रिकवरी मुलाज़िम आहियां। ठारू शाही कंडिया जे शहर मां रिकवरी करे वापसि काज़ीमंद खां ॻोठ मोटरसाइकिल ते अची रहियो हुउसि त जवाबदार महमूद कुबर, सऊद कुबर, आसिफ़ ऐं कारो उर्फ़ करीम बख्श कुबर ॻोठ जे ॿाहिरां शाख जे मोरीअ वटि मूंखे मारकुट करे 5 लाख रोक फुर करे फ़रार थी विया, जिन खे मूं सुञातो आहे, जॾहिं त थाणे ते रिपोर्ट दाख़िल कई आहे। अदा मूंसां मसइलो थियो त आउं स्टार कंपनी में कमु कंदो आहियां ऐं आउं पंहिंजे डेली बेसिस जे हिसाब सां रूटनि ते टूर कंदो आहियां, पंहिंजो विज़िट ते जेको वेंदो आहियां हुते। जीअं वापसी में अॼु जीअं शाम जो वापसी आयुसि पिया काज़ीमंद मां 2-3 शहरनि जी रिकवरी जेकी हुई मूं वटि हुई 5 लाख रुपया। उहा जीअं वापसी वियसि पिया त असांजे ॻोठ खां थोरो पोइते जेको आहे सो माना मूंखां फुर थी विया। 4 ॼणा हुआ जेके मूं सुञाता हुआ हुते, उहे हुया हिते सराउंडिंग ॻोठ जा ई हुआ असांजे जा। महमूद ऐं ॿियो करीम ऐं ॿियो हुनजो आसिफ़ ऐं चोथों आहे पंहिंजो जेको आहे मसूद सऊद 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 सरिया हुयनि ऐं डंडा हुयनि जेके हीउ ॾिसो हेॾा हीउ जेको माना सां फुर करे माना मूंखे ॾाढो मारियो अथनि ऐं जेको आहे माना मूंखां पैसा फुरे विया आहिनि। ॿियो हीउ मुंहिंजी आंगुर जेकी आहे भञी छॾी अथनि इहे। ॿियो हीउ हेॾा हीउ सॼो जेको आहे ॾिसो हेॾा हीउ मां जेको आहे हींअर असीं आयासीं इस्पताल, उते जेको आहे लेटर वेटर बि कढायो, हुन सभु जी तफ़सील लिखी रहिया आहिनि, हिन जा कहिड़ा कहिड़ा इंजरीज़ थिया आहिनि, केतिरा ज़ख़्म आहिनि, सभु शइ जेको आहे हुन तफ़सील लिखियो आहे। असीं थाणे ते आयासीं, थाणे वारनि जेको आहे चयो त असां पुलिस मोकिली आहे, पर पुलिस ॻोठां वई आहे या कान वई आहे, पर माण्हू अञा का बि गिरफ़्तारी कान मतिलबु कान आई आहे। छोकिरो तव्हांजे साम्हूं हेॾो ज़ख़्मी आहे, हेॾा धक हयां अथनि, एतिरा माण्हू गॾु जेको आहे थी ऐं छोकिरे खे फुर बि कई अथनि ऐं मारण जो जेको आहे मारे चुका आहिनि, पर पोइ अलाह बचायो आहे छोकिरे खे जेको आहे इन विच में के शायदि माण्हू जेको आहे अचणु थियो आहे, पोइ हू ॾिसी उन ख़ौफ़ में भॻान वठी, न त हीउ छोकिरे मूं जेके मारे पोइ छॾींदा आहे। जेको आहे SHO साहिब असां सां तावन कोन थो करे सही नमूने सां, हाणे जेको आहे असांजी FIR कोन थो कटे। असां आला अख़्तियार वज़ीर आला सिंध खां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं जेको आहे ऐं डिस्ट्रिक्ट में शहीद बेनज़ीर अहमद जे SSP खे, DIG साहिब खे, चीफ डिस्ट्रिक्ट सेशन जज खे असीं सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं फौरी तौर ते जेको आहे FIR कटे, फौरी तौर ते जेको आहे जेके मुजरिम आहिनि उनखे गिरफ़्तार करे उनखे कड़ी सज़ा ॾिनी वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीमंद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।